की भक्ति के लिए तो ही छा है जेस ताईं कोई अगवान न रहंदो, जेस ताईं कोई जिम्मेदारी न खणंदो तो आखिर समाज जो भलो कीअं थींदो, आखिर समाज जा कम कीअं थींदा। लाल साहब ॻाल्हाइनि पिया कि पार्टीशन खां बाद तो सब कोई आयो है पंहिंजे पंहिंजे रोजी रोटी कमाइण में लॻी वियो, पाण खे स्थापित करण में लॻी वियो, त पाण जंहिं कम में ध्यानु ॾिनो उन में सफल थी वियासीं। आखिर कुझु न हुयो पर सभु कुझु थी वियो। छो थियो? छो जो ध्यानु ई ओॾो हुयो। असां सभिनी जो लग्न, असां सभिनी जो उद्देश्य ही उहो हुयो कि पाण खे स्थापित करणो आहे, स्थापित थी वियासीं। कोई लग्न लॻाईंदो आहे, कोई एम मक़सदु निर्धारित कंदो आहे कि मूंखे फलाणो ठहिणो आहे, त हू ठही वेंदो आहे, छो जो पोइ उहो उन ई दिशा में अॻिते वधंदो आहे। त पाण छो न असांजो समाज में कुझु चूनित व्यक्ति नेता थी सघंदा आहिनि, छो न थी सघंदा आहिनि। ॾिसो, पाण समाज में जंहिं महिल वापारु थींदो आहे त अक्सर तव्हां ॾिसंदा हूंदव कि घणो करे ईअं थींदो आहे कि सिंधी खां घटि सौदो वठंदो आहे, सिंधी खां घटि सौदो वठंदो आहे जेसि ताईं परिचित न हुजे। पर जेका पंहिंजी पूर्व कथा आहे, सभिनी वापार व्यवसाय काथे कयो? अनजाननि जे विच में कयो, पर पंहिंजे कार्यकुशलता सां, पंहिंजे व्यवहार सां आख़िर उहे स्थापित थी विया। असांजे साम्हूं श्रीचंद सुंदराणी साक्षात उदाहरण वेठानी, श्री राजू तारवाणी साक्षात उदाहरण वेठानी। इहे सिंधियुनि मां न खटियनि, इहे पंहिंजी लोकप्रियता जे करे, पंहिंजे कमकार जे करे, पंहिंजी शेवाउनि जे लाइ खटियल आहिनि। त छो न अहिड़ा ॿिया बि असांजा प्रतिभावान युवा या समाज सेवी छो न थी सघंदा आहिनि नेता। नेता यानी जिम्मेदारी खणणु आहे, नेता यानी कोई नेतागिरी करणु आहे। छो जो कोई शख़्स नेताउनि ते टिप्पणी कंदो आहे, नेतागिरी शब्द जो ग़लति अर्थ कढंदो आहे। तंहिं करे असां अर्थ करे ॿुधायोसीं कि नेता जो तात्पर्य छा थींदो आहे। त असांजी इहा भावना हुई, असांजी इहा इच्छा हुई, समाज सां ॿधल आहियूं, समाज जे प्रोग्रामनि में वेंदा आहियूं त जेके पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं आहिनि कि वॾी तकलीफ़ आहे असांजे समाज खे शासकीय ऐं प्रशासकीय कार्य संपन्न कराइण में वॾी तकलीफ़ आहे। छो जो इहो तय आहे कि जाते जेको स्थापित थी वेंदो आहे उहो पंहिंजनि ई भाई भतीजावाद में हलंदो आहे, हू पंहिंजे ई समाज जे लाइ कंदो आहे, इहो तय आहे। छो जो भावना, स्वभाव, बंधन सभु उन खे निभाइणा पवंदा आहिनि। ऐं अञा ताईं असां में डिफरेंस आहे। अगरि असांजे समाज वारनि खे कोई पद मिले थो पियो त हू पंहिंजे हेठों सिंधी नथो रखे, जॾहिं कि ॿिया जेके राष्ट्रीय नेताऊं आहिनि, अनेक उदाहरण आहिनि कि उन्हनि पंहिंजे हेठों सिंधियुनि खे रखी करे खोड़ कुझु कमायो आहे, खोड़ कुझु पातो आहे। हर धर्म वारा, हर संस्थाउनि वारा सिंधियुनि मां कढी वेंदा आहिनि, पर सिंधी अञा ताईं ॿियनि खां न कढी सघंदा आहिनि। छो जो असांजी भावना जेका हूंदी आहे पंहिंजो पाण पूरो करण जी हूंदी आहे। पाण स्थापित करे पंहिंजे हक़ सच जी कमाई ते वधीक पाण निर्भर हूंदा आहियूं, पर ॿिया उहे घटि पसंदि कंदा आहिनि। असांजा सतगुरु दातार, उन्हनि खे ॾाढो प्रेम हूंदो हुयो राजनेताउनि सां, पर भावना इहा हूंदी हुई कि जेके राष्ट्रीय लेवल जा कम आहिनि उहे जेसि ताईं उन्हनि सां मेल मुलाक़ात न थींदी त राष्ट्रीय लेवल जा कम न थी सघंदा। उन में सफलता मिली जथनि जे अचवञ जी, डाक टिकट जी, संत शदाणी नगर नाले जी, छत्तीसगढ़ एक्सप्रेस ट्रेन हलाइण जी, माना रेलवे स्टेशन खे संत शदाणी नगर स्टेशन नालो विझण जी, चाहे पंडरी में हुयासीं त शीघ्र कॉलोनी जो नामकरण जी। त जेसि ताईं मेल मुलाक़ात न थींदी, उन्हनि जे विच में न घिरंदासीं, तेसि ताईं ॿिया अनेक कम न थी सघंदा आहिनि। त संतनि खे ॾाढी लग्न हूंदी हुई कि भई जेके राष्ट्रीय लेवल जा नेताऊं आहिनि, अक्सर संत दिल्ली में वञी करे उन्हनि सां मिलंदा हुया। संतनि जो श्रीमती इंदिरा गांधी सां ॾाढो लगाव हूंदो हुयो। 71-72 खां वठी करे 80
84 ताईं जेसि ताईं उन्हनि जो अंत न थियो हुयो प्रधानमंत्री जो, तेसि ताईं संतनि जो उन्हनि सां ॾाढो लाॻापो हूंदो हुयो। त उन जे करे हिकु फ़ोतेदार हुया माखनलाल जी फ़ोतेदार, उन्हनि सां ॾाढो प्रेम ऐं गहराई थी वई हुई। श्री विद्याचरण शुक्ल सां अत्यंत गहराई हुई। त उन समय काल में भी संतनि जी इहा इच्छा थींदी हुई कि भई जेके रायपुर शहर जा मोतबर माण्हू आहिनि उहे थोरो राजनीति में अॻिते अचनि। समय निकिरंदो हुयो। श्री रमेश ओलियानी भी लॻभॻि 30 साल थी विया साईं तव्हांजो विधायक, 40 साल थी विया। केतिरो वॾो हिकु गैप अची वियो। उनखां बाद वञी करे मसमत हाणे श्रीचंद सुंदराणी थिया आहिनि। अगरि असां वटि लगातार कोई विधायक हुजे हूंदो त ज़ाहिर आहे कि अॼु मंत्री पद ताईं बि पहुचे हूंदो। त उन सां सॼे समाज खे कुझु न कुझु मिले हूंदो ऐं अञा बि ॿ चारि तयारु थी वञनि हूंदो। त इन शइ जी अॼु ज़रूरत आहे। सिर्फ़ु इन करे चर्चाउनि में ऐं हीउ जेको बि आयोजन आहे इहो हिकु अकेले सिर श्री चेतन तारवानी जी महिनत आहे जेको तव्हां सभिनी खे घुरायो अथसि। पोयों पइजी वियो हुयो, भले उन्हनि जे मथो राष्ट्रीय लेवल जे पदाधिकारियुनि उनखे कुझु सम्झाइश ॾिनी, पर उनजो जेकी भावना हुई, छो जो पाण सभिनी खे ख़बर आहे कि चेतन तारवानी केतिरो प्रतिष्ठित ऐं केतिरो व्यस्त इंसान आहे, पर हू समाज सेवा करे थो पियो। ऐं अॼु ऐं ईंदड़ भविष्य में ज़रूरत आहे कि असांजे ई समाज जा जेसि ताईं अॻिते न ईंदा, ॾिसो पाण जेके प्रशासनिक सेवाऊं आहिनि IAS या IPS, उनमें 0.5% भी न पहुची सघंदा आहियूं, छो जो पाण सामान्य जाति वर्ग जा आहियूं। पंहिंजा नंबर केतिरो बि अॻिते वधंदासीं न थींदा, छो जो उते ॿिया पहुच वारा आहिनि, इंटरव्यू में कटिजी वेंदा, मार्क्स न ॾींदा। असां पाण भुक्तभोगी आहियूं। असांजा ॿार किथे बि पढ़ंदा नी जैन पब्लिक में या KPS में, त उन्ही खे न ॾींदा 98 नंबर, जैन खे 98 ॾींदा, असांजे ॿार खे 97 ॾींदा। ते उदाहरण आहिनि पंहिंजे साम्हूं। त तंहिं करे प्रशासनिक सेवाउनि में पाण सभु कुझु प्रतिभावान हूंदे हुए बि हिकु टॉप पोजीशन ते ऊंची चेयर ते न पहुची सघंदासीं, सेकंड कैटेगरी में वेंदासीं हली। त घटि में घटि अगरि हिन राजनीति में, छो जो हिते जेका पंहिंजी ॻाल्हि थिए थी पई इहा कंहिं बि पार्टी सां बि तालुक नथी रखे पई, असां सिर्फ़ु पंहिंजे समाज जे उत्थान जे लाइ ही बैठक ही आयोजन कयो आहे। पंहिंजे विच में सॼे प्रदेश जा सभिनी खां वरिष्ठ आदरणीय श्री लीलाराम जी भोजवानी पधारिया आहिनि। उन्हनि जो मार्गदर्शन, उन्हनि जो तजुर्बो, उन्हनि जो अनुभव सॼो समाज खे मिलंदो। ऐं असां ॾिसूं था पिया कि राजनांदगांव, दुर्ग, बिलासपुर, कोरबा इन्हनि शहरनि जा बि सुठा हिते अची करे पंहिंजी उपस्थिति ॾिनी अथनि। शहर जा अञा कुझु घटि आहिनि, पर ईंदा शाम ताईं प्रोग्राम आहे। त संक्षेप में असां इहो ई चवणु चाहियूं पिया कि जेका भावना हुई कि जेके विधायक आहिनि, जेके पार्षद आहिनि, लिस्ट ठती कि लॻभॻि 34 पार्षद आहिनि पंहिंजे छत्तीसगढ़ प्रदेश में, पर अञा ताईं उहे बि न आया आहिनि। ईंदा सभु। असांखे उन्हनि मां ही कुझु खे अॻिते वधाइणो आहे। ईअं न आहे कोई नेता ठाहिणा नी। हाणे जीअं चइबो आहे कि भई महाभारत युद्ध, भई महाभारत युद्ध करणी न आहे। महाभारत जो अर्थ इहो आहे कि धर्म जी जय थियणी आहे। हाणे ही नेता सम्मेलन इन करे न आहे कि सभिनी खे नेता ठहिणो आहे। न असांखे मंच खे, न इन आयोजन खे कोई राजनीति जो स्थान ठाहिणो आहे। असांखे पंहिंजे समाज जे प्रतिभावान, इच्छुक, जागरूक ऐं अॻिते वधण वारनि खे सपोर्ट करणो आहे। ऐं उहा अॼु जी ज़रूरत आहे, न त भविष्य में पाण उहो मुक़ाम हासिल न करे सघंदासीं कि जेको ॿियनि समाजनि खे लगातार मिलंदो वञे थो पियो, ॿियनि जा खोड़ सारा कम थियनि था पिया। पर अगरि राजनीति में असांजा कुझु नेता बणिजी करे अॻितो ईंदा त निश्चित रूप सां खोड़ कुझु फ़ाइदो
समाज के आर्थिक रूप से, सामाजिक रूप से, व्यवसाय में, कारखानन में, अनेक अनेक संस्थाओं में भागीदारी रूप से आयोजन में मिलंदो। बस इहा ही मंगल कामना या प्रार्थना करूँ था कि ही जो आयोजन है वो पैने मूल मकसद के प्राप्त करे। असो ही इन रूप में पहली जगह सभा है या अना जागरूकता पैदा थे कि अड़ा आयोजन थिन छटजी करे कुछ ॾाढा सुठा ॻाल्हाइण वारा, सुठा संचालन करण वारा, सुठा लोकप्रिय होनहार युवा अॻिते अचनि ऐं समाज उन्हनि जो सपोर्ट करे। इन प्रार्थना इन मंगल कामना सां सभिनी सां ओम नमस्ते, जय श्री राम, जय झूलेलाल।